नौशर फिरोज खां खबर शामिल कयूं पिया। डिस्ट्रिक्ट रिपोर्टर मोहम्मद हसन सूमरो जी रिपोर्ट मुताबिक़ पूरे मुल्क जियां ज़िला नौशर फिरोज जे मुख़्तलिफ़ शहरनि मोरो, कंडियारो, नौशर फिरोज, पजीडन, मिठियाणी, दरबेलो, मेरापुर, हालाणी, भिरियासिटी समेत हर नंढे वॾे शहरनि में करबला जे शहीदनि मौला इमाम हुसैन अलैहिस्सलाम ऐं संदसि जानिशारनि जो चेलम निहायत अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हायो वियो। जॾहिं त मुख़्तलिफ़ शहरनि में काफ़िला ऐं ज़ियारतूं बरामद कयूं वयूं, जिते मशहूर नोहाखाननि नोहाखानी कई ऐं अज़ादारनि सीनाज़नी समेत ज़ंजीरनि सां मातम कयो ऐं इमाम बारगान ते मजलिस अज़ा जा प्रोग्राम मुनक़िद किया विया, जिते मशहूर उलमान मजलिस अज़ा पढ़ी ऐं मौला इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी ॾिनल क़ुर्बानियुनि ते रोशनी विधी ऐं भेटा पेश कई वई। शहरनि में सभीलन ऐं न्याज़ लंगर जा अहतमाम किया विया, जॾहिं त मुख़्तलिफ़ शहरनि मां प्यादल काफ़िला पिणु कढिया विया, जेकी मुख़्तलिफ़ शहरनि जे इमाम बारगान ते पहुता। 15-16 साल मौला तो सलामत रखे। 15-16 साल पढ़ दो फरमाइश में अपनी मर्जी बना, और आज भी उस कसीदे दी बकायदा फरमाइशा होती हैं, लेकिन इतने मैं अपनी मर्जी न किसी ने आख्या नहीं, क्योंकि सच्चियां का मेंबर है। आसरा कुल जहान दा नबी दा आसरा इमाम हुसैन दी